जी साईं, छा मसलो आहे? लुंड ऐं माहिर सभु पाण में ॿाहिरि आहिनि ऐं असांजो पाड़ेसिरी अली मर्दा ख़ान माहिर सखी जो पाण खे वॾो वॾेरो सिराए थो। सखी जा पाण चए थो ख़ान ई मां आहियां। असां ज़मीन वरितोसीं कंडा मार ऐं ताज मोहम्मद उन जो पुट खां असां वरितोसीं ज़मीन। असां 3 सालनि जे लाइ असां वरितोसीं ज़मीन। अली मर्दा ख़ान खे ख़बर पई आहे अॼु रियाज़ अहमद ज़मीन वरिती आहे। कमु कंदे असांखे ईअं सम्झो ज़रे घटि महीनो ॾेढ थी वियो असां कमु करे ज़मीन वमीन ओके करे हर शइ करे अली मर्दा ख़ान मथे अची बीठो आहे। ज़मीन तव्हां न वठो। अरे बाबा तव्हांखे तकलीफ़ कहिड़ो आहे? तकलीफ़ का ॿुधायो बाबा। अॼु रियाज़ अहमद जेका तकलीफ़ तव्हांखे आहे त असां माफ़ी वठण जे लाइ तयारु आहियूं। बहरहाल एतिरो घणो मथे बि न वञो भलो न अथव। हूअं ई चवंदा आहिनि साईं असांजे जेके आहिनि इहे पाड़ेसिरी ऐं दौलतणी असांजा भाउ आहिनि, पर हाणे तव्हां भाउ न रहिया आहियो, साॻा सखी जा तव्हां न रहिया आहियो। असां अपील कयूं था सरदार फयाज़ अहमद ख़ान लुंड खे ऐं नूर मोहम्मद ख़ान लुंड खे त ज़मीन सखीजन जे पासे में कोन्हे, बग़ैर असांजे पासे घणा लुंड लॻनि था ज़मीन अलम जे ओर। पर हे छाजे करे? सिर्फ़ु ज़िदूं ऐं तहज़ब जे करे। मतिलबु हाजी रियाज़ अहमद इन साइड न अचे मुंडो। अॻे बि असां ईअं घणो थी विया आहिनि 8-9 महीना थिया हूंदा आहिनि इन ॻाल्हियुनि खे। ऐं पंप जे लाइ असां मिटी खणायोसीं त मिटी जे बि लाइ माण्हुनि खे मोटाए छॾियो, दड़ो ख़ाली पियो रेगिस्तान। चई साईं हितां मिटी न खणो तव्हां। तकलीफ़ कहिड़ो साईं? साईं बसि मुंहिंजो चई मर्ज़ी आहे न। अदा तव्हांजी मर्ज़ी आहे, सदा सां नथा खणो मिटी, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां नथा छॾो नथा छॾियो। बहरहाल हे फशरी कराइणु चाहे थो अली मर्दा ख़ान। ऐं पोइ जेको बि का नुक़सानु थियो आहे इन जो ज़िम्मेवारु जेको अली मर्दा ख़ान हूंदो। असां SP साहब खे बि चऊं था त महिरबानी करे असांजो हर शइ असां वटि सबूत पिया आहिनि, असां वटि रिकॉर्डिंग पिया आहिनि, हर शइ असां वटि पिया आहिनि। सो SP खे असां दरख़्वास्त कयूं था त इन जो नोटिस वरितो वञे ऐं सरदार फयाज़ अली ख़ान लुंड खे ऐं ख़ालिद अहमद ख़ान लुंड खे अपील कयूं था। ऐं ॿियो अली मर्दा ख़ान जेको आहे हाणे शैतानी करणु चाहे थो। हाणे जहिड़ो अली मर्दा खे शैतानी करणु चाहे थो अहिड़ो असांखे बि अचे थो। माण्हू हिकिड़ो न 2 3 ॿियों चौथो ॾींहुं हर रोज़ हिते माण्हू अचनि था साईं। मतिलबु हाजी रियाज़ अहमद ख़ान ज़मीन न वठे, ॿियो जेको बि अचे वठे, मतिलबु हिते हाजी न वठे।